जी नाज़रीन, प्रोग्राम आख़िर छा कजे में तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजो हाज़िर आहियां। नाज़रीन, अॼु बिजली जो ब्रेकडाउन थियो आहे। थोरे ई अरसे में ही ॿियो ब्रेकडाउन आहे, जंहिंजे करे पूरे मुल्क में बिजली बंदि थी वई। ब्रेकडाउन सबबि हिन वक़्तु बि कुझु इलाइक़नि में बिजली अचणु शुरू थी वई आहे, पर अक्सर इलाइक़नि में हिन वक़्तु बि बिजली ग़ाइबु आहे। बिजली वञण जे करे कारोबारी सरगर्मियूं, तालीमी सरगर्मियूं, समाजी सरगर्मियूं सभु रुकिजी वियूं आहिनि। उन जा जेके मुतबादिल आहिनि उहे एतिरा मुनासिब न आहिनि जो बिजली जो मुतबादिल जेको आहे उहो ठही सघनि। ऐं वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर साहब चवे थो त राति 10 लॻे ताईं मुकमिल तौर ते बहाल थी वेंदी बिजली। जेके डिस्ट्रीब्यूशन जूं कंपनियूं आहिनि उहे बि दावा कनि पियूं त असां कोशिश में आहियूं। ऐं वफ़ाक़ी वज़ीर ॿुधायो त फ्रीक्वेंसी सिस्टम में घटि थी, जंहिंजे करे बिजली जो ब्रेकडाउन थियो आहे। उहो सिस्टम ऑन कयोसीं त उहो ऑन न थियो। सीनियर सहाफ़ी आहिनि, इस्लामाबाद मां आवाज़ न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि, कुर्बान बलोच साहब असांखे जॉइन कयो आहे। कुर्बान साहब, प्रोग्राम में भली कार चवां थो। जी महिरबानी कुर्बान साहब, कुझु बि थी सघे थो, अचानक सां ड्रिगो ब्रेकडाउन बि थी सघे थो। माण्हुनि जो पंहिंजो शेड्यूल हुजे, सॼे कारोबार जो, सॼी मार्केट जो, इल्मी सरगर्मियूं, जेका आम ज़िंदगी आहे उहा वेही वञे थी, रुकिजी वञे थी। सुबुह जो माण्हू निंड मां उथे थो त कुझु बि नई ख़बर जेका आहे सा उहा मिली सघे थी। ईअं पाण हाणे रहूं पिया, कीअं था ॾिसो? अॼु बि ईअं ई थियो, 7:30 बजे बिजली जो सिस्टम वेही वियो, उन खां पोइ बिजली जेका आहे ग़ाइबु थी वई। ऐं अचानक सां ग़ाइबु थी बिजली, उन खां पोइ माण्हू परेशान थिया ऐं जेके सरगर्मियूं आहिनि उहे हिन वक़्त ताईं जेके आहिनि से उहे मुअतल आहिनि। कीअं था ॾिसो सूरत हाल तव्हांजी? यकीन तौर ते ॻाल्हि ॿोल बि थी आहे त ब्रेकडाउन जा सबब कहिड़ा मालूम थी सघिया आहिनि हिन वक़्त ताईं? लिज़ा महिरबानी तव्हांजी। असुल में ही बिजली जो ब्रेकडाउन असां पाण चऊं था, जिन खे वॾनि शहरनि में वेठा आहियूं, बिजली मुयसरु हुई, तंहिं करे इनखे असांखे ख़बर पई त कोई ब्रेकडाउन थियो आहे। आम माण्हुनि जे लाइ ही मुंहिंजे ख़्याल में निज़ाम जो जेको ब्रेकडाउन आहे, या इहो चओ त निज़ाम जो जेको ट्रांसफॉर्मर आहे उहो अरसो अॻु में उॾामी चुको आहे। बाक़ी थोरो घणो कंहिंखे कुझु कोई मुयसरु आहे त उनखे पोइ अहसासु थिए थो जॾहिं उहा शइ खोट थिए थी। ऐं सॼो सियारो तव्हांखे अक्सर इलाइक़नि में, ॿाहिरिनि में तव्हांखे गैस फराहमी कोन थी हूंदी माण्हुनि खे। सही। अटो माण्हुनि खे फराहम न पियो थिए सिंध बलोचिस्तान जे अक्सर इलाइक़नि में। ऐं उन जे पोयां माण्हू भॼंदे शहीद थियनि पिया, फौत थियनि पिया। सही। महांगाई जी सूरत हाल साम्हूं आहे। डॉलर माण्हुनि खे दस्तियाब न आहे। तव्हांजी LC क्लियरेंस न पई थिए। आचर जे ॾींहुं, कल आचर जो ॾींहुं, मोकल जो ॾींहुं हो, पहुच तो पार्लियामेंट हाउस में जेका आहे उहो बिजली जो शॉर्ट सर्किट थियो आहे। हिसास बिजली जूं तारूं कटिजी वियूं, सड़ी वियूं, ऐं ऑडियो वीडियो सिस्टम जूं तारूं सड़ी वियूं। ऐं तव्हांजो पार्लियामेंट 3 ॾींहंनि लाइ उनखे तालो लॻायो वियो आहे। इहा असांजी सिस्टम जी सूरत हाल। उन खां पोइ तव्हां सिर्फ़ु उनखे बिजली सां ब्रेकडाउन सां ॻंढियो या सिस्टम जे ब्रेकडाउन सां ॻंढियो, उहो तव्हां ते मुनहसर थिए पियो। बाक़ी मां सम्झां थो त हीअ जेका सूरत हाल पाकिस्तान जी डेवलप थी आहे, उन में असुल में निज़ाम जो ब्रेकडाउन आहे जेको हले पियो। पोइ हाणे थोरी थोरियूं शयूं आहिस्ते आहिस्ते मरहलेवार थियनि पियूं। ऐं जेसिताईं ख़बर पए तेसिताईं असां बि बेख़बर रहूं था त अॻिते हली कहिड़ी शइ जो ब्रेकडाउन थींदो। सो ही चवनि था त सुबुह जो सवेर ही फ्रीक्वेंसी जेका आहे बिजली जी उहा लो थी वई, जंहिंजे करे ही ब्रेकडाउन थियो। ऐं उनखे बहाल करण जी 2-3 दफ़ा कोशिशि कई वई, पर अञा ताईं बहाल बिजली न आहे थी। कुझु शायदि तमामु महदूद मख़सूस इलाइक़नि में त बहाल थी हुजे। बाक़ी ख़ल्क़ ख़ुदा हींअर ताईं बि ऊंदहमी आहे। गैस सही, बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। बिल्कुलु कुर्बान साहब, इहा तहक़ीक़त आहे त अक्सर माण्हू जेके आहिनि उहे अटे जे ट्रकुनि जे पुठियां बि भॼंदे नज़र अचनि था। ऐं मीरपुर ख़ास में बि ईअं थियो, उते बि कतार में बीठल माण्हू जेको आहे उहो फौत थी वियो। ऐं गैस जी फराहमी जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त न रुॻो कुर्बान साहब ॿहिराड़ी, पर शहरी इलाइक़नि में बि गैस कान्हे का, या त खाधे पचाइण वारनि मख़सूस वक़्तनि ते कलाक ॾेढ ॾिनी वेंदी आहे, या किथे ॾींहं जो ग़ाइबु आहे त किथे राति जो ग़ाइबु आहे। त गैस जी फराहमी जेका आहे उहा बि मुअतल आहे। बिजली जा ब्रेकडाउन बि थियनि पिया। बिजली जी हिन वक़्तु बि सियारे में बि लोड शेडिंग जेका आहे उहा जीअं जो तीअं ऊन्हारे वारो जेको शेड्यूल आहे उहा
हिन वक़्तु बि जारी आहे। सॼो ॾींहुं जेका आहे सा लाइट कोन थी हुजे इलाही शहरनि में, ख़ासि तौर ते ॿेराड़ी वारनि शहरनि में या शहरी इलाइक़नि में जेके कुझु कलाकनि जो शेड्यूल ॾिनल आहे, त हिन वक़्तु बि लोड शेडिंग आहे। लोड शेडिंग जॾहिं लोड आहे ई न त पोइ लोड शेडिंग छा जी थी कई वञे, इहो बि हिकु पंहिंजे जॻह ते कुर्बान साहब सुवालु आहे। ऐं जेका तव्हां सिस्टम जे ब्रेकडाउन जी या उन जी लोड शेडिंग जी निशानदेही कयो पिया, त इन शइ सां इतफ़ाक़ करे सघिजे थो कुर्बान साहब त मुल्क अंदरि हर तरफ़ महांगाई आहे, हर तरफ़ वावेल आहे, हर तरफ़ रड़ियूं आहिनि, पर जेके पॉलिटिकल या जेके ज़िम्मेवार माण्हू आहिनि उन्हनि खे सवाइ पंहिंजी उन इक़्तिदार ऐं ॻाल्हियुनि जे बाक़ी ॼण त अवाम जो त को नज़र ई नथो अचे त उन्हनि जो को ओसीड़ो आहे। जी कुर्बान साहब, मुंहिंजो सुवालु लॻे थो डिघो थी वियो, मूंखे ईअं लॻो कॉल कटिजी वई, मूंखे लॻो त शायदि तव्हांखे मुंहिंजो सुवालु जेको आहे उहो पसंदि कोन आयो, पर उनखां पोइ ख़बर पई त जेका असांजी लैंडलाइन आहे उन में बि असां वटि मैसेज थो अचे त तमामु लाइनें इस्तेमाल में हे। सो ब्रेकडाउन जी ॻाल्हि कईसीं, तव्हां वाक़ई सही निशानदेही कई आहे अॼु कुर्बान साहब, त जिथे किथे ब्रेकडाउन आहे PTCL जो बि ब्रेकडाउन थी वियो आहे लॻे थो। सो कीअं था ॾिसो हाणे छा कजे जॾहिं बहरान हुजनि, गैस, बिजली, कम्युनिकेशन सभु मामला जॾहिं उहे रुकिजी वञनि त इहे कहिड़े तरफ़ इशारो कनि था, कीअं पाण इनखे फेस कंदासीं? अली रज़ा, मूं जेका सही ॻाल्हि कई, सची ईमानदारी सां मूं माना हिसाब दिलि सां ॻाल्हि कई त तव्हांजो सभु शयूं एनर्जी सां आहिनि न। तव्हांजी PTCL लैंडलाइन हुजे, मोबाइल सिस्टम हुजे, ज़ाहिर आहे तव्हांजी सुबुह खां तव्हांजी मुल्क में एनर्जी कोन्हे, बिजली कोन्हे, त तव्हांजो सॼो सिस्टम जेको आहे उहो मफ़लूज आहे। त हीउ सॼो उन सिस्टम जो हिसो आहे जंहिं ते पाण ॻाल्हायूं पिया। उहो बिजली सां लाॻापियलु हुजे, गैस सां हुजे या आम वाहती जे शयुनि जी फराहमी जे हवाले सां हुजे, त हीअ बदकिस्मती आहे जेको हिकिड़ो तसलसल आहे। मां सम्झां थो पाकिस्तान जी तारीख़ में 75 सालनि में जेको हिन मुल्क सां कयो वियो हशर नशर, उन जा नतीजा आहिनि जेके हाणे असां उनखे महसूसु कयूं पिया या असांजे साम्हूं अचनि पिया। छा कजे इहो मुंहिंजे ख़्याल में त असांजो जेको आम माण्हू आहे, तव्हां मां जहिड़ा माण्हू इहो सॼी ज़िंदगी इहो फिटको कंदा रहिया त छा कजे, ऐं सभिनि खे ख़बर आहे छा कजे, हल छा आहे। पर छा जेके करण वारा वस वारा आहिनि उहे इन लाइ संजीदा आहिनि त छा कजे। वरी कमेटियूं ठहंदियूं, वरी इंक्वायरी थींदी, वरी इन जी रिपोर्ट अची वेंदी, वरी ॿ टे ऑफिसर अॻिते पहुचे थींदा ऐं पोइ चवंदा सभु कुझु ठीकु थी वियो। सो इहो ई थींदो। बाक़ी हाणे छा कजे वारो जेको सुवालु आहे मुंहिंजे ख़्याल में काफ़ी पुराणो आहे ऐं हल तलब आहे त इन जो हल छा आहे या जवाबु कहिड़ो आहे। सही। अच्छा, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब कुर्बान साहब नोटिस वरितो आहे, पर खुरम दस्तगीर साहब चवे थो त राति 10 लॻे ताईं जेको फॉल्ट आहे उहो कढी वठंदासीं। इन बिजली जे ब्रेकडाउन सबबि धाबेजी में पंपिंग स्टेशन जी जेका लाइन आहे उहा 72 इंच वारी उहा धमाके सां फाटी पई आहे। कराची डिवीज़न खे पाणी जी सप्लाई जेका आहे सा मुअतल थी वई आहे। यकीनी तौर ते मुल्क जे ॿियनि शहरनि में बि इन क़िस्म जा जेके मसइला दरपेश आहिनि, त उन्हनि समूरनि मसइलनि खे कीअं हल कंदी हुकूमत, कीअं हल कंदी वज़ारत? अली रज़ा, मूं सवेर निशानदेही कई त तव्हांजे पार्लियामेंट हाउस जिते तव्हांजी मुल्क जी कानून साज़ी थिए थी, तव्हांजे क़िस्मत जा फ़ैसिला थियनि था, उन जूं बिजली जूं तारूं हिसाब तारूं कटिजी वञनि ऐं उनजी ऑडियो वीडियो जो कनेक्शन आहे उन जूं तारूं कटिजी वञनि ऐं तव्हांखे ख़बर न पवे, तव्हांखे सूमर जे ॾींहुं ख़बर पवे त असांजी पार्लियामेंट सां हीउ कुझु थी वियो, त बाक़ी इदारा कहिड़ा बचिया जंहिंजी तव्हां निशानदेही कयो पिया या ॻाल्हि कयो पिया, त उते का बहितरी रहंदी। सो इहो त शुक्र कयो जो हाणे ठीकु है। वरी महिरबानी कुर्बान साहब। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।